दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। म्यूनिसिपल कमेटी दादू सैब कवाबडा जे कर्ज़ी कीअं थी 4 लख खां वधीक आबादी रखंदड़ दादू शहर उंदाहीअ जे वर कीअं चढ़ी वियो। म्यूनिसिपल कमेटी दादू ॾांहुं स्ट्रीट लाइटुनि जो 78 करोड़ जो बिल अदा न करण सबबि बिजली बंदि कई वई आहे। सेबको अमलदार पीपीजी 27 साला दौरे हुकूमत में दादू शहर खे ॾिनो न त कुझु कोन। रोडनि रस्तनि ते रोशनी कंदड़ स्ट्रीट लाइटुनि जो बिल बि खाई विया शहरी। म्यूनिसिपल कमेटी दादू जे बाख़बर ज़रियनि मां मालूम थियो आहे त शहर में कम ज़ीरो आहे। कागज़ी कार्रवाई में तेज़ी अची वई आहे। सफ़ाई ख़त्म, नाले मातर बिल तैयार, मोटर ॾींहं राति पिया हलनि, तेल जो बिल तैयार, खुलियल गटरनि ते ढक लॻाया विया बिल तैयार, स्ट्रीट लाइट जो सामान घुर्बल बिल तैयार, गाॾियुनि जो तेल बिल तैयार। मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल करे बजट शहर ते ख़र्च करण जी मद में खाई वञनि था। हुननि त म्यूनिसिपल कमेटी खे तबाह करण दादू शहर ई बर्बाद करे छॾियो आहे। हुननि खे मथे बि ख़र्च ॾियणो आहे जिन हिननि खे इदारनि अंदरि मुक़रर कयो आहे। पोइ दादू शहर जी अवाम अल्लाह वाही। म्यूनिसिपल कमेटी जे माहवार 5.5 करोड़ बजट मां 30 लख रुपया बिजली जे बिलनि जी मद में मौजूद हूंदा आहिनि। उन ते बि कामोरा शाही ऐं ब्यूरोक्रेट हथ साफ़ करे वञनि था। बाक़ी कागज़ी कार्रवाई में दादू शहर जा कम मुकमल तौर ॾेखारिया वेंदा त असां कम मुकमल करे छॾियो आहे। ख़ुदा रशा दादू शहर ऐं उन जी अवाम सां एॾो वॾो ज़ुल्म न कयो। सहूलियतूं ॾियो। म्यूनिसिपल ज़रिया